हाणे ॿुधायो कॾहिं कॾहिं त असांजे मन में बि सात संगत जी ईअं ॻाल्हि ईंदी आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते माण्हू अरदासूं कराईंदा आहिनि। हा, खंघि थी वई आहे त माण्हू फ़ोन कंदा आहिनि, भई अरदास कयो खंघि दूरि थिए। अरे भाई डॉक्टर जी दवा वठो, 5 या 4 ॾींहं लॻंदा, न अरदास सां दुख दूरि था थी वञनि। 5 मिंट बसि, इहे गोपाल दामोदर चयोसीं दुख दूरि थिया। त कई बार त असांखे बि ईअं लॻंदो आहे अपराध त न आहे, छो जो जेके दुख सुख अचनि था पिया उहे कर्मनि सां था अचनि, हा न। लेकिन असां वरी उहे नथा सहन कयूं, असां कटरायूं था भॻवान खे चई करे। त भॻवान जो असांजे अरदास ते प्रार्थना ते अगरि अहिड़ा वॾा वॾा कम करे था छॾनि भॻवान, त इहो बि त भॻवान खे हिकु तरह सां तकलीफ़ ॾियणु आहे। ॾाढी कोई दुविधा अची वञे, जीअं द्रौपदी माता जे मथां मुसीबत आई, गज ग्राह जी कथा ईंदी आहे, ग्राह जे मथां मुसीबत आई, उहा ॻाल्हि सम्झ में थी अचे कि ॾाढी ॾाढी कठिन परिस्थिति आहे। ठीकु आहे, भॻवान खे न पुकारींदासीं त कंहिंखे पुकारींदासीं? वरी थोरी थोरी ॻाल्हि आहे, हा न। थोरी बीमारी आहे, प्रभुअ खे अरदास कयो। तकलीफ़ आहे, भॻवान खे अरदास कयो। माधवदास खे अतिसार थी वई त भॻवानु पाण अची करे सेवा करणु लॻा। त उहो सम्झी विया जॾहिं, त चवनि था प्रभु छा था कयो इहो तव्हां परमात्मा थी करे प्रभु हेॾे जगन्नाथपुरी छॾे करे जंगल में अची मुंहिंजी सेवा था कयो? हा, त तव्हां चाहियो त ईअं बि त दुख दूरि था करे सघो। भॻवानु चवनि था तुंहिंजे कर्मनि में लिखियलु हो। हा, मां ईअं बि दुख दूरि करे थो सघां, पर कर्मनि जो विधान अगरि सभु भोगींदा आहिनि त तोखे मां पंहिंजे हथ सां सेवा करे तोखे दुख न पियो मां महसूसु थियणु ॾियां, तुंहिंजा दुख मां उहे दूरि करे छॾिया। पर अॼु मां तुंहिंजा दुख दूरि थो कयां त भॻवानु उन जा दुख दूरि करे छॾिया, उते ई बुखार लही वियो, दुख दूरि थी विया। त पोइ छाजे करे पिया कयो? भॻवानु चवनि था पंहिंजे हथनि सां मां भक्तनि जी सेवा कया, इहा मुंहिंजी बि तमन्ना हूंदी आहे। मुंहिंजे मन में ॾाढी ख़ुशी थींदी आहे अगरि मां पंहिंजे शरीर सां भक्तनि जे शरीर जी सेवा कंदो आहियां पंहिंजे हथनि सां।